अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ सां गॾु आऊं आहियां पिरिया गुल। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म मौसमियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण लाइ थोरे ऐं घणे मुदे वारनि क़दमनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि इजलास में मौसमियाती तब्दीलियुनि जो जाइज़ो अहम फ़ैसिला। वज़ीर आज़म पारां नेकाल जे निज़ाम ऐं दरियाउनि जे बंदनि खे बेहतर बनाइण जी हिदायत। वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक चयो आहे त ईंदड़ चौमासी जे मौसम में जेका तबाही थींदी, वज़ीर आज़म उन खां आगाह आहे। बरसातुनि में नुक़सान खां बचाइण लाइ अर्ली वार्निंग सिस्टम खे ज़िले ऐं तालुके सतह ते फ़ाल कयो वेंदो। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक वधीक चयो आहे त ताज़ी बोर्ड में 31 लख माण्हू बेघर थिया। 3 खां 4 बोर्डनि में 4500 खां वधीक माण्हू फौत थिया आहिनि। आख़िरी बोर्ड जो नुक़सान मुल्क जे 9% GDP जे बराबर आहे। भारत ॿीहर पाकिस्तान मथां जंग मरण वारो हो। अमरीकी सदर तस्दीक करे छॾी। सऊदी वली अहद सां गॾु व्हाइट हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त दुनिया जूं 8 वॾियूं जंगियूं रोकियूं आहिनि। पाक भारत जंग रोकराए ऐं जेका ॿीहर जंग शुरू थियण वारी हुई, ॿई मुल्क हाणे सुठा क़दम खणी रहिया आहिनि। अमरीका सऊदी अरब खे अहम नॉन नेटो इतिहादी मुल्क करार ॾेई छॾियो। सऊदी अरब सां स्ट्रेटेजिक मुआहदे ते सहियूं। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान जे मान में व्हाइट हाउस में आज आणो। डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त सऊदी अरब अॻ खां वधीक महफ़ूज़ आहे। ईरान बि अमरीका सां मुआहदो करणु चाहींदो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमर चयो आहे त 27 आइनी तरमीम में का बि ख़राबी नाहे। मुल्क में पहिरियों भेरो वफ़ाक़ी आइनी अदालत में सूबनि खे बराबर जी नुमाइंदगी मिली आहे। जेकॾहिं अदालतुनि पार्लियामेंट जे मातहत थियूं आहिनि त उन में का बि ख़राब ॻाल्हि नाहे। मीसाक जमहूरियत में बि आइनी अदालतुनि जो ज़िक्र शामिल हो। रांची में मीडिया सां ॻाल्हाईंदे शर्जील मेमर वधीक चयो आहे त सिंध हुकूमत औरतुनि खे बाअख्तियार बणाइण लाइ क़दम खणी रही आहे। BRT मंसूबनि में औरतुनि लाइ बसूं मुख़्तिस कयूं वियूं आहिनि। ईंदड़ हफ़्ते इलेक्ट्रिक बसूं पहुची रहियूं आहिनि। उन्हनि में बि औरतुनि लाइ बसूं रखंदासीं। MK मकवाणी वफ़ाक़ी वज़ीर मुस्तफ़ा कमाल जे सिंध दुश्मन हिकु भेरो ॿीहर आइनी तरमीम ज़रिए सूबा ठाहिण जो मुतालबो। मुस्तफ़ा कमाल चयो आहे त सूबा ठाहिण लाइ कानून में तरमीम जी गुंजाइश आहे ऐं करे सघिजे थी। कराची में इन साल 800 अरब रुपया मिलणा हुआ, पर 100 अरब बि नाहिनि मिलिया। मुस्तफ़ा कमाल वधीक चयो आहे त पीपल्स पार्टी अॻु में चवंदी हुई त ज़रई टैक्स न लॻणु घुरिजे। IMF ज़रई टैक्स लॻाइण जो चयो त सदर ऐलान करे छॾियो। सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त MKM जो नए सूबे जो मुतालबो सिंध ते वहदत ते हमलो आहे। मुस्तफ़ा कमाल खे ज़िम्मेवारी वारी ॻाल्हि ॿोल करणु घुरिजे। MKM जी नफ़रत ऐं विरहाइण वारी सियासत खे अवाम रद्द करे चुको आहे। पंहिंजे बयान में इस्माइल राहू चयो आहे त अहिड़ी तरमीम वफ़ाक़ खे मज़बूत ऐं सूबनि खे ख़ुदि मुख़्तियार बणायो। मसइलनि जे हल में सूबनि खे रुकावट करार ॾियणु हक़ीक़तनि जो अबतर आहे। अवाम खे गुमराह करण जी कोशिश कई पई वञे। खातून अव्वल आसफा भुट्टो ज़रदारी जे अबू ज़ैबी में आर्ट नुमाइश में शिरकत। आसफा भुट्टो कल्चर एंड टूरिज्म खाते जिन अमलदारनि सां मुलाक़ात बि कई। खातून अव्वल पारां आलमी मयार जे गैलरियुनि में नुमाइश जो मुआयनो। आसफा भुट्टो ज़रदारी चयो आहे त आर्ट मुआशरनि विच में लाॻापन खे हथी वठाइण में किरदार अदा करे थो। आज़ाद कश्मीर जे अणा रुकनी काबीना पंहिंजे उहिदनि जो हलफ़ खणी वरितो। क़ाइम मक़ाम सदर आज़ाद कश्मीर चौधरी लतीफ़ अकबर काबीना खे हलफ़ खणायो। नए चूंडियल वज़ीर आज़म फैसल मुमताज़ राठौर ऐं ॿियनि जी शिरकत। खैरपुर नाथन छह वेझो ॿिनि धारदार रोड हादसनि में 3 ॼणा फौत, 20 खां वधीक ज़ख़्मी। दादू खां खैरपुर नाथन छह वेंदड़ ॼाणियनि जी कोस्टर जो तेज़ रफ़्तार ट्रालर सां टकरु। हादसे में मन फ़क़ीर मंगणहार ऐं बरकत मंगणहार मौक़े ते फौत। औरतुनि ऐं ॿारनि समेत 20 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया। कैन छह वेझो इंडस हाईवे ते ॿिए हादसे में ट्रैक्टर ट्राली ड्राइवर हयाती विञाए वेठो। ॻोठ रजपुर भरिसां डंपर ऐं ट्रैक्टर ट्राली में टकर। सदाकत भंगर फौत, 2 ॼणा ज़ख़्मी। कंबर में घरू अणबणता वॾे भाउ नंढे भाउ खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। शहर जे बरकत शाह पाड़े में राशिद गोपांग बेदर्दी सां क़तल। पुलिस जवाबदार अज़हर गोपांग खे मौक़े ते गिरफ़्तार करे वरितो।